अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुबीर अहमद खट्टर। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। हाफिज़ाबाद खरोस में कुतनि जो राज, 3 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरियां रोलू कुतनि ॻोठ चनेसर खरोस में हिकु मासूम ॿारड़े खे चक हणी मारे छॾियो। अॼु वधीक 3 माण्हुनि खे रोलू कुतनि चके ज़ख़्मी करे विधो आहे। ॻोठाणा सख़्तु परेशानीअ सां मुंहुं ॾियण लॻा आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त कुतनि जो आज़ार वधी वियो आहे, घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघूं। 3 महीननि खां असां दाहूं करे रहिया आहियूं, पर सिंध हुकूमत पारां कंहिं बि चूंडियल तक जे नुमाइंदनि नोटिस न वरितो आहे। ॻोठाणनि आला अमलदारनि खे अपील कंदे चयो त रोलू कुतनि खे मारियो वञे त जीअं वधीक नुक़सान खां बचाव थी सघे।